अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे पत्थर दुनिया ऐं सिंधी ड्रामनि जो मशहूरु अदाकार परियल पेरी यानी मरहूम अदाकार ग़ुलाम हुसैन ॾेपर जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। त अदाकार मरहूम ग़ुलाम हुसैन ॾेपर उर्फ़ पत्थर दुनिया ड्रामे जो मशहूरु अदाकार परियल पेरी कॾहिं पैदा थियो हो। अदाकार परियल पेरी सिंधी शोबज़ में कहिड़ा फ़र्ज़ सरअंजाम ॾिनई, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हीअ वीडियो ॾिसी तव्हांखे अदाकार ग़ुलाम हुसैन ॾेपर जे बारे में मुकमिल स्टोरी मिली वेंदो। तफ़सील शुरू करण खां पहिरियां हिकु गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों सिंधी ड्रामनि जो मशहूरु अदाकार ग़ुलाम हुसैन ॾेपर 1958 ईस्वी धारे ॻोठ मंठा ॾेपर तालुक़े नसीराबाद ज़िले कंबर शादात कोट में पैदा थियो। ग़ुलाम हुसैन ॾेपर इंटर ताईं तालीम हासिलु कयईं। खेसि नंढपिण खां वठी अदाकारी जे फील्ड सां दिलचस्पी हूंदो हो। हिन पंहिंजी फ़नी ज़िंदगी जी शुरूआति स्टेज ड्रामनि खां कई हुअईं। किन स्टेज ड्रामनि में छोकिरी जो किरदारु पिणु अदा कयो हो। संदसि केतिरा ई ड्रामा PTV ते पिणु नशर थिया। जॾहिं KTN चैनल आयो त ग़ुलाम हुसैन ॾेपर पहिरें एक्शन ड्रामे विकूड़ियल वजूद में कमु कयईं। विकूड़ियल वजूद ड्रामे में हिन लखानो तौरु किरदारु अदा कयो हो। ग़ुलाम हुसैन ॾेपर खे जेका शोहरत मिलियो हो उहा पत्थर दुनिया ड्रामो आहे। पत्थर दुनिया ड्रामे में हिन परियल पेरी खैरान जे मुड़ुसु मुआ खगा तौरु किरदारु अदा कयो हो। पत्थर दुनिया ड्रामो हिन खे तमामु मशहूरु करे छॾियो। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर KTN ऐं ॿियनि सिंधी चैनलनि तां केतिरा ई ड्रामा नशर थिया आहिनि, जिन मां इंतज़ारगाह, तपश, विकूड़ियल वजूद, रवाज, वफ़ाऊं मुंतज़िर आहिनि, मुसाफ़िर खानो, पत्थर दुनिया वग़ैरह क़ाबिल ज़िक्र आहिनि। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर हिकु सिंधी फिल्म फ़ैसिलो ज़मीर जो में भरपूर किरदारु अदा कयो। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर उर्फ़ परियल पेरी 4 नवंबर 2008 ईस्वी में सिंधी टेली फिल्म तेज़ाब जे रिकॉर्डिंग दौरान हिकु सीन कंदे दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि मदान खां विछड़े 14 वरह गुज़री विया आहिनि। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर जे फ़नी ज़िंदगी सफ़र में ख़िदमतूं हमेशह यादि रहंदा। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। वीडियो पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। मिलंदासीं कंहिं ॿी नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।